अॼो को मुझो मौज़ू आम मौज़ुअनि खां हटी करे एक तमाम अहम गाल ते तव्हांजी तवज्जो ॾियारणु मक़सूद आहे, जंहिंजो ताल्लुक़ असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जी सालमियत सां आहे। हीउ मुंहिंजो मौज़ू इन करे आहे त ख़मीस वारे ॾींहुं इलेक्शन आहे। ख़मीस वारे ॾींहुं छा आहे? इलेक्शन आहे। हिन मिंबर जो मक़सदु आहे हक़ सच जो पैगाम पंहिंजे साम्हूं वेहंदड़ हर निमाज़ी ताईं पहुचाइण। कंहिंखे ॻाल्हि सम्झ में अचे उन जी मर्ज़ी, न सम्झ में अचे उन जी मर्ज़ी, कंहिंखे ॻाल्हि वणे उन जी मर्ज़ी, कंहिंखे ॻाल्हि न वणे उन जी मर्ज़ी। असांखे क़यामत वारे ॾींहुं ख़ुदा जे बि साम्हूं पेश थियणो आहे, पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं बि पेश थियणो आहे। असांखे पंहिंजो फ़र्ज़ अदा करिणो आहे। तव्हांजी मर्ज़ी ॻाल्हि सम्झो, तव्हांजी मर्ज़ी, उथो रुमाल छंडे हर शइ हिते उछलाए वञो, तव्हांजी मर्ज़ी। पर ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी इहा ॻाल्हि थो कयां त कल क़यामत वारे ॾींहुं जॾहिं अल्लाह जी बारगाह में बीहबो त अल्लाह खे गवाह बणाए तव्हां ते इहा ॻाल्हि कबी त मुंहिंजा मालिक तुंहिंजो पैगाम वर्कशॉप जी जामे मस्जिद जी जमायत ताईं पहुचायमि। हुन में न मुनाफ़िक़त कयमि, न को कंहिंजो ख़ौफ़ कयमि, न को पंहिंजी रोटी रोज़ी जो ख़ौफ़ कयमि, न को कंहिं दुनिया जे वॾेरे जो ख़ौफ़ कयमि। जेको तुंहिंजो पैगाम हो, जेको करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम खणी आया, उहो पैगाम तव्हां ताईं पहुचाए ख़ुदा जी ज़ात खे तव्हां ते गवाह कंदुसि। अॻियां तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे। यादि रखो, ही मस्जिद आबाद तॾहिं आहे जॾहिं असांजो मुल्क आबाद आहे। फ़लस्तीन वारनि खां पुछो, बैतुल मुक़द्दस में बि नमाज़ पढ़ण जी इजाज़त नथी ॾिनी वञे जॾहिं मुल्क ग़ुलाम हुजनि। वतन सां गॾु हर शइ हूंदी आहे। कश्मीर खां पुछी ॾिसो, जंहिंजे अंदरि रोज़ाना हज़ारनि नियाणियुनि जी इज़तूं नीलाम थियूं थियनि पियूं, छो त हुननि वटि मुल्क आज़ादु कोन्हे। तव्हां बर्मा जी तारीख़ पढ़ी ॾिसो, बर्मा जी नियाणियुनि जे सीननि खे कटे दीन जे दुश्मननि कबाब बणाए खाधा। मुसलमाननि जी नियाणियुनि जे जिस्मनि खे उघाड़ो करे वणनि जे मथां टंगियो वियो, इन करे त हुननि वटि आज़ाद रियासत न हुई। वतन जी अहमियत मूं तव्हांखे सम्झाई त जॾहिं वतन न हुजे त पोइ इज़तूं महफ़ूज़ न आहिनि रहंदियूं। जॾहिं वतन न हुजे पोइ औलाद महफ़ूज़ न हूंदी आहे। पोड़े माउ पीउ जे साम्हूं औलाद खे ज़बह थियणो पवंदो आहे। बर्रे सग़ीर जी तारीख़ इन ज़ुल्म सितम सां भरी पई आहे। पोड़ो माउ पीउ उन्हनि जे साम्हूं उन्हनि जी नौजवान नियाणियुनि जी इज़तूं तार तार कयूं वेंदियूं हुयूं, इन करे त हुननि वटि वतन न हुयो। बर्मा जे चौक चौराहनि जे मथां मुसलमाननि जी नियाणियुनि जो कपिड़नि खां आजो वजूद ढेर करे लॻायो वियो, इन करे त उन्हनि वटि वतन न हुयो। ही अव्हांजी सरहद आहे इंडिया जी। रुगो 4 कदम परते वञी ॾिसो, अल्लाह जे नाले वठण वारे खे ज़बरदस्ती दसे करे चइबो आहे त भॻवान जो नालो वठ। गऊं जे गोश्त खाइण वारे जे वात में गऊं जो पेशाब ऐं छेणो विधो वेंदो आहे, इन करे त उन्हनि वटि वतन कोन्हे। यादि रखो, जेकॾहिं पंहिंजे वतन जी सालमियत जे लाइ तव्हां न उथंदव, तव्हां जूं नस्लूं अव्हांखे बदुआऊं ॾींदियूं, तव्हां जूं नस्लूं ग़ुलामी जी ज़िंदगी गुज़ारींदियूं जेकॾहिं तव्हां अॼु शऊर खां कम न वठंदव त। क़ुरान करीम में अल्लाह जी ज़ात फरमायो, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। महबूब जी ज़िंदगी तव्हांजे ज़िंदगी जे हर मोड़ जे लाइ सुहिणो नमूनो आहे। ईअं कोन चयो क़ुरान त हुज़ूर जी ज़िंदगी तव्हांजे लाइ नमाज जो नमूनो आहे। ईअं कोन चयो त हुज़ूर जी ज़िंदगी रुगो तव्हांखे रोज़ो रखणु सेखारींदी। क़ुरान ईअं कोन चयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी रुगो तव्हांखे ज़कात ॾियणु सेखारींदी, बल्कि क़ुरान चयो
लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि, हुजूर जी समूरी जिंदगी उसवतुन हसना, तव्हांजे जिंदगी जे हर पहलू में, क़यामत जी सुबुह ताईं थींदड़ हर मसइले में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी अवां जे लाइ रस्ते जो ॾीओ हूंदो। तव्हांखे पंहिंजे हर सवाल जो जवाब करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी में मिलंदो। हाणे अचो असां मौजूदा हालात, असांजे पाकिस्तान जे मौजूदा हालात, असांजे पाकिस्तान जी ज़ालिम सियासी जमातूं, असांजे मुल्क जे निज़ाम खे तबाह करण वारी सियासी निज़ाम ऐं मौजूदा हालात ऐं मुसलमाननि जी इन हालात में ज़िम्मेदारी ते कुझु ॻाल्हायूं त मुल्क तबाही ॾांहुं पियो वञे। मुल्की सालमियत हुजे या मुल्की मईशत, मुल्की अदालती निज़ाम हुजे या मुल्क जो पुलिस जो निज़ाम, तव्हांखे ज़ीरो खां वठी मथे वेंदड़ शख्स ताईं पूरे जो पूरो निज़ाम मुल्क खे तबाह करण जे पुठियां तव्हांखे नज़र ईंदो। यादि रखो, ही पाकिस्तान जी धरती उन्हनि लखनि शहीदनि जे रत जी कुर्बानी जो अमानत आहे असां वटि। अॼु असांखां हर शइ विसरी वई। तव्हां कॾहिं न पाण पढ़ियो, न को कॾहिं तव्हां पंहिंजे औलाद खे पढ़णु ॾिनो, ऐं न को असांजे स्कूलनि कॾहिं हालात ॿुधाया, न को असांजे टीवियुनि कॾहिं हालात ॿुधाया। असांखे इहो सम्झायो वियो त 14 अगस्त जो नालो इहो आहे त तव्हां वर्कशॉप जे रोड जे मथां मेल कराए छॾियो ढगनि जी, त तव्हां 14 अगस्त पिया मल्हायो। असांखे इहो सम्झायो वियो त 14 अगस्त इन शइ जो नालो आहे त तव्हां मलाकड़ो कराए छॾियो त तव्हां 14 अगस्त जो हक़ अदा करे छॾियो। पाकिस्तान जे बुनियादुनि में केतिरा रत पिया, ही त अल्लाह जी ज़ात खे ख़बर आहे। तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां, ऐं मुसलमान, ऐं काश तोखे पंहिंजे पाकिस्तान जे वजूद जे बरकतनि जी अहमियत जी ख़बर हुजे, तोखे पंहिंजे माज़ी जी ख़बर हुजे। अल्लामा इक़बाल फरमायो, वो क्या गिरदूं था जिसका तू है एक टूटा हुआ तारा। तूं त अॼु पंहिंजे पाण खे कंहिं वॾेरे जो ग़ुलाम बणाए छॾियो, कंहिं रईस जो ग़ुलाम बणाए छॾियो, कंहिं MP जो जूता सिधी करण में ज़िंदगी गुज़ारे छॾी, कंहिं MNA जे जूता सीधा करण में दुनिया गुज़ारे छॾी, कंहिं पंहिंजे क़ौम जे सरदार जी सॼी ज़िंदगी हुन जा गटर ऐं नालियूं साफ़ कंदे गुज़ारे छॾिया। तो सुञातो ई कोन त मुसलमान शइ कहिड़ी आहे ऐं तुंहिंजो वतन शइ कहिड़ी आहे। हिकिड़ी मिसाल तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान जी तारीख़ कीअं रत सां लिखियलु आहे। हिकिड़ो लेखक ॿुधाए थो त असां अॼु जे 5 मिंट मथे थी वञनि त थोरो बर्दाश्त कजो, ॻाल्हि सम्झिजो। हिकिड़ो लेखक लिखे थो त असां जॾहिं हिजरत करे पाकिस्तान पे आयासीं, हिकिड़ी जॻह ते असांजो काफ़िलो हुयो, औरतूं बि हुयूं, मर्द बि हुआ। साम्हूं ओचितो सिखनि जो शिदत पसंद पूरो काफ़िलो आयो त जीअं मुसलमाननि खे ज़बह कयूं। असां वटि हथियार कोन हो, असां लिकी वियासीं। उन असांजे काफ़िले में हिकिड़ी औरत हुई जंहिंजो 6 महीननि जो ॿारु हुयो। असां हिकु वण जी ओट वठी ऐं असां लिकी वियासीं त जीअं असां इन्हनि सिखनि जी दहशत खां महफ़ूज़ रही सघूं। ऐं यादि रखो, ही अॼु जा हुक्मरान जेके त चवनि त सिख असांजा भाइर आहिनि, उन्हनि ज़ालिमनि खे ख़बर कोन्हे 80,000 मुसलमाननि जूं औरतूं जंग आज़ादी जे वक़्तु सिख अगवा करे खणी विया, जेके अॼु 75 सालनि खां सिखनि जा ॿार ॼणनि पियूं ऐं इन आसरे में वेठियूं हूंदियूं, हींअर पोड़ियूं थी वियूं हूंदियूं, हिन आसरे में वेठियूं हूंदियूं त काश पाकिस्तान जे कंहिं नौजवान में गैरत पैदा थिए, काश के पाकिस्तान जे कंहिं हुक्मरान में गैरत पैदा थिए ऐं पंहिंजनि नियाणियुनि जे लाइ आवाज़ उथारे पंहिंजे नियाणियुनि खे वापसि वठे। पर मुसलमान, तुंहिंजो छा वञे इन्हनि शयुनि सां? तूं त वॾेरे जे ग़ुलामी में विकियल आहीं। तूं मां मुराद हर उहो माण्हू जंहिंजो नज़रियो कंहिंजे वॾेरे जे अॻियां विकियल आहे। तूं मां मुराद हर उहो इंसान जेको ज़ुल्म खे ॾिसी करे ख़ामोश थो थी वञे।
लिखनि था त जॾहिं वञ साम्हूं हू सिख आया त हुन औरत वटि 6 महीननि जो ॿारु हुयो। हुन ॿारु रोइणु शुरू कयो। असां हुननि खां लिकी वेठा हुआसीं त जीअं महफ़ूज़ रहूं। 6 महीननि जे ॿारु रोइणु शुरू कयो त असां पंहिंजी जान बचाइण जे लाइ हुन माई खे असां कुरड़ी हक़ सां निहारियो त बाबा तुंहिंजो हे नंढड़ो ॿारु असां सभिनी खे माराईंदो। ऐं मुंहिंजा सोना मुस्लमान, ऐं काश तोखे पंहिंजे वतन जी अहमियत जी ख़बर हुजे त कीअं तूं असांजे नसुलनि हिन जे लाइ क़ुर्बानी ॾिनी। हुन औरत पूरे काफ़िले खे बचाइण जे लाइ पंहिंजे 6 महीननि जे ॿार जे वात जे मथां हथ ॾेई हुनजो साह बंदि करे पंहिंजे हथनि सां मौत ॾिनी। तोखे त ख़बर ई कोन्हे न। तूं त चवंदो आहीं त बसि मुंहिंजो वॾेरो ख़ुशि हुजे, मुल्क तबाह थिए त थींदो रहे, मुंहिंजो चेयरमैन ख़ुशि हुजे, मुल्क तबाह थींदो रहे त थींदो रहे। काफ़िलो हिंदुस्तान मां निकिरी पाकिस्तान न पियो अचे। हिकिड़ो पोड़ो माण्हू ॾिसे थो त बॉर्डर जे भर में हिकिड़ी औरत जंहिंजे जिस्म जा कपिड़ा बि फाटल आहिनि, हुनजे वजूद जे मथां ज़ख़्म थियल आहिनि, उहो पोड़ो माण्हू अची ॾिसे थो त आख़िरी पसाहनि में आहे, तकलीफ़ में आहे। अची पोड़ो माण्हू चवे थो अम्मा पाकिस्तान जो बॉर्डर वेझो आहे, थोरी हिम्मत कर, हौसलो कर, तोखे टेक ॾेई पाकिस्तान थो वठी हलां। माई थी चवे न चाचा और पाकिस्तान न वेंदुसि। वो चवणु लॻो बाबा छो? वो बीबी थी चवे चाचा इन करे कोन वेंदुसि, मूंखे ख़बर पई आहे त पाकिस्तान ठहियो आहे जंहिंजो वजूद इस्लाम जे नज़रिए जे मथां ठहियो आहे, जंहिंमें इस्लामी हुकूमत क़ाइमु थींदी। मूं ॿुधो आहे त अहिड़ो पाकिस्तान ठहियो आहे जंहिं मुल्क में मिलावट कोन्हे। मूं अहिड़ो मुल्क ठहियो आहे जिथे आज़ान अचे थी माण्हू पंहिंजा दुकान बंदि करे मस्जिद ॾे वेंदा हलिया आहिनि। चाचा मूं ॿुधो आहे त अहिड़ी धरती ठही आहे जिते अल्लाह हुनजे हबीब जो कानून नाफ़िज़ थींदो। अहिड़ी धरती ठही आहे जंहिंमें अल्लाह जो दस्तूर नाफ़िज़ थींदो, जिथे अदालतुनि में अल्लाह जे दस्तूर जो कानून हूंदो, जिथे कोर्टुनि जे अंदरि क़ुरान जी हुकूमत हूंदी, जिथे फ़ैसिला क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ थींदा। मूं ॿुधो आहे त अहिड़ो वतन ठहियो आहे जंहिंजी पुलिस इस्लामी निज़ाम खे फॉलो कंदी। मूं ॿुधो आहे त अहिड़ी हुकूमत ठही आहे जंहिंजे ईवाननि में वेहंदड़ अल्लाह ऐं हुनजे रसूल जे अहकामात जूं पाबंदियूं कराइण वारा हूंदा। मूं ॿुधो आहे त अहिड़ो मुल्क ठहियो आहे जंहिंजो हुकुमरान पाकिस्तान में इस्लाम जो निज़ाम क़ाइमु कंदो। चाचा मुंहिंजा पैर नापाक आहिनि। मूं ॿुधो आहे त अहिड़ो मुल्क ठहियो आहे जंहिंजा नौजवान एतिरा ग़ैरतमंद आहिनि त जेकॾहिं हुननि जी भेण हुननि जी न्याणी बाज़ार में निकिरंदी आहे त हुननि नौजवाननि जूं निगाहूं शर्म में झुकी वेंदियूं आहिनि त इस्लाम जी न्याणी ॿाहिरि निकिती आहे। चाचा मूं ॿुधो आहे त पाकिस्तान वॾो पाक आहे, पाकिस्तान जी धरती तमामु पाक आहे, पाकिस्तान जी ज़मीन तमामु पाक आहे। चाचा मुंहिंजो वजूद नापाक थी चुको आहे। सिखनि काफ़िरनि मुंहिंजे वजूद खे नापाक करे छॾियो आहे, हुननि मुंहिंजी इज़त तार तार करे छॾी आहे। मुंहिंजो वजूद इन क़ाबिल कोन्हे त हेतिरी पाक ज़मीन जे मथां मुंहिंजा क़दम लॻनि। मुंहिंजो वजूद इन क़ाबिल कोन्हे त आउं पाकिस्तान वञा। पर चाचा ही मुंहिंजो रओ खणी वञी पाकिस्तान जे कंहिं वण जे मथां टंगे छॾिजां। रस्ते तां लंघंदड़ हर पाकिस्तानी खे ॿुधाइजां, ऐं पाकिस्तानी ऐं नौजवान हिन रओ वांगुरु हिन न्याणियुनि वांगुरु लखनि न्याणियुनि पंहिंजूं इज़तूं नीलाम करे तोखे पाकिस्तान ठाहे ॾिनो। लखनि न्याणियुनि पंहिंजूं इज़तूं विञाए तोखे गैरत जी ऐं आज़ादी जी ज़िंदगी ॾिनी। लखे नंढड़ा ॿार पंहिंजूं जानूं ॾेई तोखे वतन ॾेई पिया वञनि। मुंहिंजा सोणा अॼु पंहिंजे सीने ते हथ रखी पंहिंजे पाण खां पुछ, तूं हुन न्याणी जी नीलाम थियल इज़त सां केतिरी वफ़ादारी कई? तूं 6 महीननि जे ॿार जे ॿूसाट जी हुनजो साह निकितो, अहिड़ा हज़ारे ॿार तूं उन्हनि 6 महीननि जे ॿारनि जे वाइदे सां कहिड़ी वफ़ादारी कई? तूं हुननि हज़ारनि नौजवाननि जे रत सां कहिड़ी वफ़ा कई जन पंहिंजो रत इन करे ॾिनो त जीअं पाकिस्तान जी धरती क़ाइमु थिए। छा उहे 80,000 औरतूं उन्हनि पंहिंजी इज़त इन करे नीलाम कई त जीअं तुंहिंजे पाकिस्तान में हुज़ूर जे दीन सां गद्दारी थिए ऐं तूं पंहिंजे हुननि गद्दारनि सां गॾु बीही?
मूं अर्ज़ु कयो त मुंहिंजी ॻाल्हि कंहिंखे सम्झ में अचे न अचे, इलेक्शन ईंदी 5 सालनि खां पोइ, मानी केरु कंहिंखे कोन थो पहुचाए। अल्हम्दुलिल्लाह जे तव्हां रब जी था कयो था, ऐं तव्हां खां वधीक रब जी थो खाए, अल्हम्दुलिल्लाह। पर ख़बर कोन्हे अॻे इलेक्शन ताईं कंहिं ज़िंदा रहणो आहे, कंहिं न रहणो आहे। हीउ मेंबर कंहिं वटि रहंदो न रहंदो इहो अलाह खे ख़बर आहे। पर ऐं तव्हांखे अॻु में बि चयुमि, वरी चवां थो, ख़ुदा जी ज़ात खे गवाह बणाए तव्हांजे मथां थो चवां त जेका हक़ जी ॻाल्हि तव्हांखे चवां पियो ऐं चवणु लॻो आहियां उनखे हज़म कजो। न हज़म थिए त हर कंहिंजे मैदे जी जो मसइलो आहे। छो त बुख़ार वारे खे जंहिंजे अंदरि गुमराही जो बुख़ार हुजे न, हुनखे हिदायत वारी ॻाल्हि सम्झ में न ईंदी। जंहिंखे ग़ुलामी जी बीमारी लॻल हुजे हुनखे दीन जी ॻाल्हि सम्झ में न ईंदी, हुनखे निज़ाम मुस्तफ़ा जी ॻाल्हि सम्झ में न ईंदी। मुंहिंजा सोना पंहिंजे पाण खां सवाल त कर, तव्हां कंहिं सां गॾु बीठा आहियो? उन नून लीग सां, जंहिं नून लीग सभिनी खां वधीक हुज़ूर जे दीन सां गद्दारी कई। तव्हां उन नून लीग सां गॾु बीठा आहियो जंहिं नून लीग तव्हांजे ईमान जे मथां धाड़ो हयो। नून लीग उहा बदमाश पार्टी जंहिं सभिनी खां अॻु में ख़त्म नबूवत जे काज़ जे मथां धाड़ो हयो। जन हलफ़नामे मंझां ख़त्म नबूवत जो लफ़्ज़ ख़त्म करे छॾियो। छा तव्हां सम्झो था त जेकॾहिं तव्हांजो ईमान ख़त्म नबूवत तां ख़त्म कयो वञे तव्हांजो ईमान सलामत रहंदो? जेकॾहिं को चवे त हुज़ूर आख़िरी नबी न आहे, उहो मुसलमान आहे? आहे? इहो पहिरियों बदबख़्त नवाज़ शरीफ़ हुयो ऐं हुनजी हुकूमत हुई जंहिं पहिरियों कमु कयो त हलफ़नामे मंझां ख़त्म नबूवत जो लफ़्ज़ कढियो। हुन चौक चौराहे में केरु अंग्रेज़ जा गाना लॻाए अंग्रेज़ी गाननि ते डांस करे, नून लीग खे मथे में सूर कोन हुयो, भले पियो करे। केरु इस्लामाबाद जे डी चौक ते बेहयाइनि जूं सभु हदूं क्रास करे छॾे, उन्हनि खे फ़र्क़ु न पिए पियो। पर अल्लाह जे घर जे मथां लॻल स्पीकर जंहिं आज़ान जे लाइ लखनि माण्हुनि कुर्बानी ॾिनी त जीअं अल्लाह जे घर में अल्लाह उनजे रसूल जो पैगाम हक़ जो पहुचायो वञे, उनखे मस्जिद जे मथां लॻल स्पीकरनि मां तकलीफ़ हुई। पूरे पंजाब मंझां जिथे 4 स्पीकर लॻल हूंदा हुआ त 3 स्पीकर हुन लाहे छॾिया त बाबा असांखे इहो क़बूल कोन्हे त अल्लाह जे घर मंझां हक़ जो पैगाम कंहिंजे कन ते पहुचे। छा इहा दीन दोस्ती आहे? उन हुकूमत जो सदर जेको मरी वियो त 4 माण्हू हुनजे जनाज़े में न आया। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदो आहे त अॼु जेकॾहिं दीन जे दुश्मन सां गॾु ताक़त वधीक आहे ऐं ईमान वारा 4 आहिनि त परेशान न थियो त यार ईमान वारो कमज़ोर आहे। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो त जॾहिं इंसान दुनिया मां वेंदो आहे त पोइ जनाज़ा फ़ैसिला कंदा आहिनि त हक़ ते केरु आहे, ना हक़ केरु आहे। गाज़ी मुमताज़ कादरी शहीद थियो त 60 लख माण्हू हुनजे जनाज़े में आया। घणा? पर नवाज़ शरीफ़ जो पीउ मरी वियो त हुनखे मदीने में दफ़न थियण बि नसीब न थियो। भेटाई साहब फरमाईंदो आहे, रब रुसे मत खसे हणे कोन हथियार, ॾसे अहिड़ी कार जंहिंमें जोखो जीअ जो। ख़ुदा जी ज़ात कंहिंखे धक कोन हणंदो आहे। ख़ुदा जी ज़ात ॿुधाईंदो आहे त जेकॾहिं तो अहिड़ो बदबख़्त पुट ॼमियो जंहिं हुज़ूर जी ख़त्म नबूवत सां गद्दारी कई, उन जो पीउ मरे ऐं मदीने में जॻह मिले, इहो थी नथो सघे। काइनात खे रब ॾेखारे छॾियो त गुस्ताख औलाद जो पीउ बि जंहिं अहिड़ी औलाद जी तरबियत कई हुजे, हू मरे मदीने में, पर महबूब हुनखे मदीने में रखंदो कोन्हे। पर जेकॾहिं आशिक़ रसूल सैयद आशिक़ अली शाह जीलानी हुजे सिंध जो, पर महबूब चवंदा आहिनि अच तूं सॼी ज़िंदगी असांजे दीन जी ॻाल्हि कई, अच त तोखे हंज में सुमारियूं मदीने जे अंदरि। फ़ैसिलो साम्हूं आदा, ॻाल्हि बिल्कुलु हक़ ऐं सच जी वाज़े पई आहे। नून लीग जी हुकूमत जे अंदरि उन्हनि जे सदर असुल मसइलो आहे त तव्हां असांजी आवाम न को सम्झणु चाहे न को ॿुधणु चाहे। हू चवंदा आहिनि हितां ॻाल्हि इहा थिए मिठी मिठी हलवा पका के खाए मज़ा आएगा। इहा ॻाल्हि असां ॿुधंदासीं त जीअं देॻ ठहे त असां बि देॻ जे खड़के ते गॾु थी मानी खायूं। ॾुखी ॻाल्हि हितां न थिए जंहिंमें असांजे सिस्टम जी तबाह जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइजे। मुंहिंजा सोना, ही उहो मिंबर आहे जंहिं ते इमाम हुसैन वेही पूरी दुनिया जे गुमराह तबिके खे ललकारियो। ही अमानत आहे इमाम आली मक़ाम जी।
नून लीग जे सदर पाकिस्तान ममनून हुसैन मरी वियो, कोरोना में मरी वियो, 10 माण्हू हुन जे जनाज़े में न आया। वो बदबख्त दुनिया के पो चवे त आउं पाकिस्तान जे उलमा के तो चवां त अहिड़ो कानून पास करायो ॻोल्हे, अहिड़ी शिक ॻोल्हियो त व्याज खे हिलाल करार ॾिनो वञे। व्याज किथे लिखियल आहे? हराम चओ क़ुरान में। किथे लिखियल आहे? किथे लिखियल आहे? जेको क़ुरान जो मुनकिर हुजे तव्हां उन सां गॾु बीहंदो? कहिड़ी शइ छॾी नून लीग? अचो अॻिते। माण्हू चवंदासीं इमरान ख़ान जहिड़ो गैरतमंद माण्हू कोन्हे। गैरत हूंदी आहे ईमानी। पीर साईं सूरे बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा आहिनि, हिकिड़ी धरती जी गैरत हूंदी आहे, हिकिड़ी नंग जी गैरत हूंदी आहे, टी अक़ीदे जी गैरत हूंदी आहे। पाण फरमायूं धरती जी गैरत बाद में हूंदी आहे, नंग जी गैरत बाद में हूंदी आहे। जंहिंखे ईमान ते गैरत न अचे उनखे न को धरती ते गैरत ईंदी, न को उनखे नंग ते गैरत ईंदी। जंहिंखे ईमान ते गैरत न अचे काइनात में उन जहिड़ो बेगैरत इंसान न हूंदो आहे। इमरान ख़ान दुनिया जो वाहिद उहो इंसान आहे जंहिं आसिया मलऊना हुज़ूर जी उहा गुस्ताख़ जंहिंखे 2 कोर्टनि सज़ाए मौत ॾिनी, ऐं करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी जा फ़ैसिला त गुस्ताख़ रसूल जी हिकिड़ी सज़ा आहे, छा? मौत। छा सज़ा आहे? मौत। इन मलऊन उन आसिया मलऊना खे आज़ाद करायो जंहिं आसिया मलऊना जे मथां 2 कोर्टनि सज़ाए मौत ॾिनी हुई। माण्हू चवंदा आहिनि त साईं असांजो नौजवान तबिको खरियल आहे। साईं हुन यूएनओ में यूनाइटेड नेशन में वञी करे हुज़ूर जी इज़त जी ॻाल्हि कई। मुंहिंजो अकुल जा दुश्मन पुछ पंहिंजे अकुल खां, उहा कहिड़ी गैरत ईमानी हुई जो धारनि मुल्कनि में वञी हुज़ूर जी इज़त जी ॻाल्हि करे घर में मोटंदे ई पंहिंजे मुल्क में हुज़ूर जी गुस्ताख़ औरत खे आज़ाद करे छॾियईं। कश्मीर जेको पोयां 70 सालनि खां हुन ते असांजा हज़ारे शहीद थी चुका आहिनि, कारगिल में हज़ारे फ़ौजी शहीद थी चुका आहिनि। इन साॻे इमरान ख़ान अमेरिका में वञी चयूं मोटी आयो आहियां ऐं तव्हांखे ख़ुशख़बरी मिलंदी। हाणे सालसी जो किरदारु अमेरिका अदा कंदो ऐं कश्मीर जो मसइलो हल थींदो। हल इहो थियो त अॼु रोज़ाना नियाणियुनि जूं इज़तूं नीलाम थियूं थियनि। इहो कश्मीर हवाले कयो इंडिया जे इमरान ख़ान। इहो साॻियो इमरान ख़ान माअज़ल्ला बकवास थो करे तो हुजूर के सहाबा डरा करते थे। जे हुजूर जा सहाबी डिजंदा हा त पोइ कायनात में केर बहादुर आहे कोन। इहो नवाज शरीफ जेको बदबख्त चवे थो त कादियानी हमारे भाई हैं। यारो केड़ी दुनिया में पिया वसो तमां? अचो हाणे जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कयूं, सिंध जी ॻाल्हि कयूं। अदा असां सिंध जा आहियूं। जिन माण्हुनि सां तव्हां गॾु बीठा आहियो न उहे माण्हू उहे ई आहिनि जन जॾहिं ख़त्म नबूवत जो केस थियो ऐं इन मंझां शिक निकिती त पोइ इन शिक निकिरण जे टाइम में रुगो नून लीग अकेली कोन हुई। रुगो नून लीग कोन हुई, तमाम पीपल्स पार्टी जा MNA हुजूर जी ख़त्म नबूवत जी गद्दारी में शामिल हुआ। न रुगो MNA नून लीग पीपल्स पार्टी जा, फजलुर रहमान समेत हुन जा सभु मौलवी इन में शामिल हुआ। यारो तव्हां था चओ साईं मिंबर ते ॻाल्हि छो था कयो? अदा जे ॻाल्हि न कयूं त ॿुधाए तव्हांखे छा ॿुधायूं? तव्हां न ॾिजो मुंहिंजी पार्टी खे हिकिड़ो वोट न ॾिजो, भले न ॾिजो। जेकॾहिं कोई इहो सम्झे त इन जो मक़सदु मुंहिंजो इहो आहे त को मुंहिंजी पार्टी खे वोट करे केरु, पर घटि में घटि इहो ज़रूरु सोचो। तव्हांखे हिकिड़ी हदीस पाक ॿुधायां ऐं उन खां पोइ ॻाल्हि खुटाईंदुसि। जेके ॻाल्हियूं मूं कयूं इहे मुंहिंजी तरफ़ां न आहिनि, इहे करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त जेको हुन ज़ालिम सां गॾु बीहंदो हुनजो नतीजो छा आहे। हीअ साॻी पीपल्स पार्टी, तव्हां बि हिन दुनिया में रहो था। बिलावल बुत जे अॻियां वञी हथ ॿधी बीठो आहे। मुराद अली शाह हिकु बुत जे अॻियां हथ ॿधी बीठो आहे। तव्हां उन्हनि ज़ालिमनि खे, तव्हां हुननि खे दीन जो ठेकेदार था सम्झो ऐं चओ था त इस्लामी रियासत जा ठेकेदार थींदा जेके पाण पुत जे अॻियां वञी झुकी बीठा आहिनि। हाणे गॾु बीहण वारनि जे लाइ हुज़ूर छा फरमायो? इमाम अली मक़ाम जॾहिं करबला वियो न त सहाबा चयो त बाबा कहिड़ी ज़रूरत पई आहे हुसैन, छो थो करबला वञी? तूं त हुज़ूर जो शहज़ादो आहीं, मदीने में वेठो हुज, तस्बीह खणी मदीने में वेही रहो, अल्लाह अल्लाह कर। तुंहिंजो छा वञे सियासत में? तूं छो थो यज़ीद जे ख़िलाफ़ वञी बीह पियो? दुनिया तुंहिंजा हथ पई चुमे। हुसैन चयो न न, मूं पंहिंजे नाने खां ॿुधो, अच त ॿुधायां छा हुसैन चयो। इमाम हुसैन फरमाइनि था
त मूं पंहिंजे बाबे अली खां ॿुधो ऐं मुंहिंजे बाबे अली हुज़ूर जी ज़ात खां ॿुधो। छा ॿुधो? पाण फरमाइनि था मन रआ सुल्तानन ज़ाइरन मुस्तहिलन लिमहारिमिल्लाह नाकिसन लिअहदिल्लाह मुखालिफन लिसुन्नत रसूलिही यामलु फी इबादिही बिल इस्मि वल उद्वान फलम युगय्यिर अलैहि बिफेलिन वला कौलिन कान हक़्क़न अलल्लाहि अन युदखिलहु मदखलहु। हाणे हदीस जो तर्जुमो ॿुधो ऐं पंहिंजे सीने ते हथ रखी ॿुधो त तव्हांखे केॾांहुं वञिणो आहे। हज़रत इमाम हुसैन फरमाइनि था त मूंखे मुंहिंजे बाबे शेर ख़ुदा ॿुधायो। शेर ख़ुदा खे इमामुल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधायो। छा ॿुधायो? हज़रत कमन करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मन रआ सुल्तानन ज़ाइरन, तव्हां मझां जेको बि ज़ालिम बादशाह जे वक़्त खे पहुचे, तव्हां मझां जंहिंजे ज़माने में को ज़ालिम बादशाह अचे ऐं ज़ुल्म सां गॾोगॾु मुस्तहिलन लिमहारिमिल्लाह, अल्लाह जे हराम कयल शयुनि खे हिलाल करणु चाहे। व्याज चाहे, कादियाननि खे भाउ चवणु चाहे, ख़त्म नबूवत जी गद्दारी चाहे, बुत जे अॻियां झुकणु चाहे, 18 सालनि खां अॻु में जेकॾहिं को चवे त कंहिंखे मुसलमान थियणु न ॾींदुसि, इहा बि दीन सां गद्दारी आहे। हाणे ॿुधो हुज़ूर छा फरमायो, मन रआ सुल्तानन ज़ाइरन, तव्हां मझां जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि खे न ॿुधो त भले न ॿुधो, जे हुज़ूर जी ॻाल्हि ॿुधी बि जेकॾहिं कंहिंखे ॻाल्हि सम्झ में न अचे त पोइ उन जी मर्ज़ी अदा। क़यामत वारे ॾींहुं हुज़ूर खे कहिड़ो मुंहुं ॾेखारणो आहे हू ॼाणे। हुज़ूर फरमायो मुस्तहिलन लिमहारिमिल्लाह, अल्लाह जी हराम कयल शयुनि खे हिलाल करे, नाकिसन लिअहदिल्लाह, अल्लाह जे वाइदनि खे टोड़ण जी कोशिश करे, अल्लाह जे कानून खे टोड़ण जी कोशिश करे। अल्लाह जो कानून छा आहे त गुस्ताखे रसूल जी सज़ा मौत आहे। पर इमरान ख़ान चए थो न न न न न, हुनखे इज़तुनि सां अमरीका मोकिलणो आहे, छो त असांजो पीउ अमरीका असां ते नाराज़ थी वेंदो। हाणे अॻिते अचो, हुज़ूर फरमायो मुखालिफन लिसुन्नत रसूलिही, ऐं उहो बादशाह हुज़ूर जी सुन्नतनि जी मुखालिफ़त कंदो हुजे। अल्लाह जे घर में वेठा आहियो, पंहिंजे सीने ते हथ रखी पुछो पाण खां, पोयां 70 साल खां वठी अॼु ताईं ऐं अॼु जेके तव्हां वटि वोट जे लाइ अचनि था, इन्हनि मझां कहिड़ी ॻाल्हि उन्हनि में मौजूदु न आहे? का हिकिड़ी ॻाल्हि उन्हनि में, छा उहे ज़ाहिर न आहिनि, ज़ालिम न आहिनि? तव्हांजो समूरो वतन खाए विया या न? ॿियो त ठहियो, माण्हू चवंदा रोटी कपिड़ा और मकान देंगे, मुंहिंजो ॾियणो त छा हुयो, जेको पातल हुयो पूरी सिंध खां उहो बि खसे विया। मुस्तहिलन लिमहारिमिल्लाह, अल्लाह जे हराम कयल शयुनि खे हिलाल कंदा हुजनि। अॼु कहिड़े डिपार्टमेंट में रिश्वत नथी हले? कहिड़ो MP MNA आहे जेको रिश्वत नथो वठे? कहिड़ी पार्टी आहे जेका टिकट ॾियण खां अॻु में रिश्वत नथी वठे? हुज़ूर फरमायो नाकिसन लिअहदिल्लाह, अल्लाह जे कानूननि खे टोड़णु चाहिनि, मुखालिफन लिसुन्नत रसूलिही, ऐं हुज़ूर जी सुन्नत जी मुखालिफ़त कनि। पोइ हाणे यामलु फी इबादिल्लाह बिल इस्मि वल उद्वान, माण्हुनि में गुनाहनि ऐं दीन दुश्मननि खे फ़रोग़ ॾियनि। इमरान ख़ान डी चौक ते छा अल्लाह रसूल जो पैगाम ॾींदो रहियो या क़ौम जी नियाणियुनि खे बेग़ैरती सेखारियईं? अॼु पाकिस्तान में जेका बेग़ैरती हले पई, उरियानी हले पई, इन जो 70% ज़िम्मेदार इमरान ख़ान आहे, जे चौक ते क़ौम जूं नियाणियूं नचाए करे ऐं माण्हुनि खे ॿुधायो। ऐं बाक़ी जेका 3% आहे तव्हांजी सिंध जी पीपल्स पार्टी आहे, जंहिं चयो आहे त क़ौम जी नियाणी पटको ॿधी सिंध जे रोड जे मथां नचई आहे, असांजी सकाफ़त आहे। तूं दीन जो जलसो कर, तोखे तुंहिंजो DC परमिट न ॾींदो। दुनिया जहान जी बेग़ैरती चौक जे मथां कर त ऑफिसर ख़ुदि हुन में शामिल हूंदो। हुज़ूर फरमायो पोइ ही त हुयो हुननि जो कमु, फलम युग़य्यिर अलैहि बिफ़ेलिन वला क़ौलिन, पोइ जेको हुनजो वोटर आहे, जेको हुनजो सपोर्टर आहे, जेको हुनजो चौकीदार आहे, जेको हुन जा जूता सिधा करण वारो आहे, जेको हुन जा नारा लॻाइण वारो आहे, जेका हुन जा जलसा रखण वारो आहे, पोइ जेको बिरयानी जे प्लेट ते ईमान विकिणण वारो आहे, हुज़ूर फरमायो फलम युग़य्यिर अलैहि बिफ़ेलिन, उन जे ख़िलाफ़ पंहिंजे अमल सां मैदान में नथो बीहे, वला क़ौलिन,
ऐं न को उहो माण्हू निकिरण त परे जी ॻाल्हि आहे, पंहिंजी ज़बान मां ॿ अखर बि नथो ॻाल्हाए। पोइ मस्जिद जो मिंबर हुजे या कंहिं वॾेरे जी औताक जी खट, कंहिं पीर जी गद्दी हुजे या कंहिं आम माण्हू जी औताक, हुज़ूर फरमायो फलम युग़य्यिर अलैहि बिफ़िअलिन, पंहिंजे फेल सां उन ज़ालिम जे ख़िलाफ़ नथो थी बीहे, वला क़ौलिन, ऐं हू बीहे त कोन थो, पर हुन में एतिरी बि जुर्रत न आहे जो इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ ॿ अखर ॻाल्हाए। हुज़ूर फरमायो कान हक़्क़न अलल्लाह, अल्लाह जे मथां इहा शइ लाज़िम आहे छा त ऐं युदखिलहू मदखलहू, जंहिं जगह ते उहो ज़ालिम हुक्मरान जहन्नम में दाख़िल थींदो, अल्लाह हुन जे वोटर खे, हुन जे सपोर्टर खे, हुन सां गॾु बीहण वारे खे, हुन जो नारो लॻाइण वारे खे, हुन खे भलो चवण वारे खे, हुन जी रैलियुनि में शरीक थियण वारनि खे, हुन जे ख़िलाफ़ मैदान में न बीहण वारे खे, पंहिंजी मिंबर जे मथां आवाज़ बुलंद न करण वारे खे अल्लाह जे मथां लाज़िम तौर खे उन जहन्नम जे उन खूह में उछलाए जंहिं जगह ते उहो ज़ालिम हुक्मरान हूंदो। अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजो सभु कुझु हुज़ूर जे ज़ात जे लाइ रखियो आहे। असांखे उहा गोली तव्हांजी दुनिया जे हज़ारनि नेमतुनि खां वधीक प्यारी आहे जेको हुज़ूर जे नाले ते अचे। असांजा सीना अल्हम्दुलिल्लाह 24 कलाक, असांजा बाबा जी फरमाईंदा हुआ ग़लति ॻाल्हायूं त चौक ते बीठे गोली हणी छॾियो, पर जेकॾहिं ॻाल्हि सम्झ में अचे त पोइ ज़ालिमनि जी सफ़ मां निकिरी ऐं हक़ जी सफ़ ते बीहो। पोइ करबला जो मैदान हुजे त हिकिड़े पासे हुसैन बीठो हुजे, ॿिए पासे यज़ीदी लश्कर बीठो हुजे, हुर खे हिकिड़े मिंट में ॻाल्हि सम्झ में अची वञे त हुतां खां निकिरी हुसैन सां गॾु अची बीहंदो आहे। तंहिंजे करे मुंहिंजा सोणा तव्हांखे ऐं अल्लाह हुन जे हबीब खे हाज़िर नाज़िर सम्झी तव्हां खां इहो पुछां थो त मूं हक़ जो पैगाम तव्हां ताईं पहुचायो या न, पहुचायो या न? क़यामत वारे ॾींहुं मुंहिंजे मथां को बि अल्लाह खे हाज़िर तव्हां ते कयां थो, तव्हां ताईं हक़ जो पैगाम पहुचायुमि। बसि क़यामत वारे ॾींहुं इंशाअल्लाह आऊं हुज़ूर जे साम्हूं सुरख़ुरू थींदुसि त मूं वर्कशॉप जी जामिया मस्जिद जे शहर जे मेन चौक जी जामिया मस्जिद में वेही पंहिंजी जमायत खे, छो त क़यामत वारे ॾींहुं जमायत जो जवाबु ॾियणो आहे, ख़ुदा जी ज़ात खे, हुज़ूर जी ज़ात खे हाज़िर बणाए तव्हां जे मथां त तव्हां ताईं हक़ जो पैगाम पहुचायुमि। कंहिंखे सम्झ में अचे अदा त बि बिस्मिल्लाह, न सम्झ में अचे त बि बिस्मिल्लाह, जेकॾहिं दुआ ॾियो त बि बिस्मिल्लाह, गार ॾियो त बि बिस्मिल्लाह, बदुआ ॾियो त बि बिस्मिल्लाह, ऐं चओसीं तव्हांजे पुठियां जुमो न पढ़ंदासीं त बि बिस्मिल्लाह। मूं जेको इमाम आली मक़ाम करबला जे मैदान में हक़ जो पैगाम पहुचायो सो तव्हां ताईं पहुचायुमि। अल्लाह जी ज़ात तव्हांखे आबाद रखे। वमा अलैना इल्लल बलाग।